अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे चंड विसामी वियो। कहाणियूं लेखक अमर जलील। छापो पहिरियों मार्च 2009 ईस्वी। छापो ॿियों जनवरी 2011 ईस्वी। छापो टियों 2014 ईस्वी। छपाईंदड़ काछो पब्लिकेशन, कराची, सिंध। किस्त चौथी। कहाणी विथियूं ऐं विछोड़ा। हिन दफ़े ॻोठ पहुचंदे मूं फ़ैसिलो कयो त कुझु बि थी पवे पर हिकु दफ़ो फरीदा सां ज़रूरु मिलंदुसि। मूं रेल में ई फरीदा सां मिलण जा तरीक़ा तजवीज़ करे छॾिया हुआ ऐं पक हुयमि त हिकु न हिकु बहानो त ज़रूरु कामयाबु साबित थींदो। दिलि खे यकीन हुयमि त फरीदा बि मूं वांगुरु स्कूल जा हसीन लम्हा हरगिज़ न विसारिया हूंदा ऐं न ई खांसि संदसि शरीर क्लासीअ जूं हरकतूं विसरियूं हूंदियूं। क्लास में मुंहिंजनि शरारतुनि ते जॾहिं उहा पंहिंजा गुलाबी चप मोतियुनि जहिड़नि ॾंदनि में भीकूड़े टहक ज़ब्त कंदी हुई त मूंखे ॼण वधीक अहमकाना हरकतुनि करण जो मौक़ो मिलंदो हो। खेसि खिलाइण लाइ पाण खे हर मुमकिन कोशिशि करे बेवकूफ़ बनाइण जी कोशिशि कंदो हुयुसि। मास्तर सवाल कंदो हो तारीख़ ते ऐं मां खेसि जवाबु ॾींदो हुयुसि जाग्राफीअ मां। पोइ उहो खिलंदी हुई ऐं मां ख़ुशीअ सां मास्तर जे लकुण अॻियां हथनि जूं तरियूं खोले बीहंदो हुयुसि। हिकु दफ़ो ॼाणी बुझी अंग्रेज़ीअ जे पीरियड में बेंच ते मुंहुं रखी सुम्हण जो बहानो करे अखियूं बंदि करे छॾियमि। कुझु देरि खां पोइ मास्तर जो आवाज़ु बुलंद थी वियो ऐं क्लासुनि जे टहकनि में फरीदा जा टहक नुमाया थियण लॻा ऐं मां उहे टहक ॿुधी मन ई मन में गदगद थियण लॻुसि। ओचितो हिकु चमाट ज़ुज़ाट कंदे कन ते पियमि ऐं सॼो दिमाग़ु ॼण लुॾी वियो। अहिड़ियूं घणियूं ई हरकतूं उन ज़माने में कयूं हुयमि। कॾहिं कमीस उबती पाईंदो हुयुसि त कॾहिं हिकु पेर में चंपल त ॿिए में बूट पाईंदो हुयुसि, या कॾहिं हिकु पेर में ॻाढ़ो त ॿिए में कारो बूट पाए फरीदा जे अॻियां बांदर जहिड़ा टप ॾींदो हुयुसि। अॼु बि जॾहिं उहे अहमकाना हरकतूं ऐं बेवकूफ़ीअ वारियूं शरारतूं यादि ईंदियूं अथमि तॾहिं अज़ ख़ुदि पेशानीअ ते पघर जा कतरा शर्मिंदगीअ जो मुज़ाहिरो कंदा आहिनि। फरीदा ओचितो ई ओचितो मैट्रिक में स्कूल छॾे ॾिनो ऐं मुंहिंजूं हरकतूं बि शायदि संदसि तबसुम सां गॾु मोकिलाए वयूं हुयूं। मूं बेवकूफ़ियूं छॾे ॾिनियूं ऐं मूंसां अजीब उदासी दामनगिरी रहण लॻी। वञण वक़्तु उहा मूंसां मिली बि न सघी हुई ऐं मुंहिंजे दिलि में पिणु अरमान दम टोड़े छॾियो त हिकु ॾींहुं खांसि ख़लवत में दिलि झले पुछां हा त फरीदा, ज़िंदगीअ जे राहुनि में तूं मूंखे भुलाए त न छॾींदीअ, मूंखे विसारे त न छॾींदीअ। ॾिस फरीदा, ही मुंहिंजा टहक, मुंहिंजूं शरारतूं, मुंहिंजूं हरकतूं सभु फ़क़ति तोखे ख़ुशि करण ख़ातिर आहिनि। अॼु तूं वञी रही आहीं त फरीदा यकीन कर त मुंहिंजा टहक बि मूंखां मोकिलाए वेंदा, ही खिलण ऐं खिलाइण जा मौक़ा बि मोकिलाए वेंदा, शरारतूं ऐं हरकतूं मूंखां रुसी वेंदियूं। बसि हिकु तनाई ऐं उदासी हमेशह मूंसां दामनगिरी रहंदी। थियो बि ईअं। फरीदा जे वञण खां पोइ मुंहिंजे अहमकाना ज़िंदा दिलीअ ते कलर चढ़ी वियो। ख़ुशियूं वीरान थी वियूं ऐं हिकु मजबूर कंदड़ संजीदगी आहिस्ते आहिस्ते मूंखे पंहिंजी मज़बूत गिरफ़्त में जकड़े छॾियो। संजीदगीअ ॿियो कुझु त न ॾिनुमि, बाक़ी मैट्रिक पहिरें साल पास कयमि। अॼु मैट्रिक पास कए 6 साल गुज़री चुका आहिनि। उन अरसे में हिकु दफ़ो बि फरीदा खे न ॾिठो हुयमि। खेसि ॾिसण ऐं मिलण जी तमन्ना किताबनि जे ढह हेठां दॿिजी वई। उन अरसे में फ़क़ति एतिरी सुध हुयमि त फरीदा असांजे नंढड़े शहर जे स्कूल में मास्तरियाणी हुई ऐं संदसि मुड़ुसु PWD में क्लार्क हो। शादी ऐं नौकिरीअ खां पोइ उहा वरी कॾहिं बि कराची न आई हुई ऐं हिन दफ़े न ॼाणा छो फरीदा खे ॾिसण ऐं मिलण जी तमन्ना आरस मोड़े सुजाॻ थी पई ऐं मुंहिंजे सीने में ज़िद्दी ॿार वांगुरु छड़ियूं हणण लॻी। रेल में ई तरीक़ा बहाना ॻोल्हे कढिया हुयमि ऐं उन ॾींहुं घर पहुचंदे ई हिकु रिथ ते अमल करण जो पको फ़ैसिलो करे छॾियुमि। ॿिए ॾींहुं सुबुह जो फरीदा खे ॾिसण जी इश्तियाक में नेरनि बि चङीअ तरक़ी न कयमि। दिलि सुबुह खां ई धड़कण जी रफ़्तार ॿीणी करे छॾी हुई ऐं रखी रखी हिकु सर्द ख़्वाब ख़्वाब बेख़्यालीअ में निकिरी थी वई ऐं पोइ पंहिंजो बहितरीनु सूट पाए कोट जे कॉलर में गुलाब जो कागज़ी गुल लॻाए तयारु थी पोईंदड़ खां ॿाहिरि निकिरण लाइ हेठि आयुसि। सूट मुंहिंजे एतमाद खे पुख़्तो करे छॾियो। उन सूट सां मूं कराचीअ जे क्लबुनि में डांस जे दौरान घणनि सोसाइटी गर्ल्स खे हिसाए पंहिंजे रोब में आंदो हो। अक्सर डांस कंदे पुछंदी हुयूं, स्वीट
तुंहिंजे सूट जो जवाबु सॼी किलम में न आहे। ऐं मां आखिर जी खेनि कूड़ ॻाल्हाईंदो हुयुसि, डियर हीउ सूट मुंहिंजे भाउ ख़ासि मूं लाइ सिबराए अमेरिका मां मोकिलियो आहे। उन करे स्मार्ट पियो लॻी। हिकु खिली चवंदी हुई थैंक यू। ऐं हींअर साॻियो सूट पाए फरीदा सां मिलणु वञी रहियो हुउसि। पोइ दर मां ॿाहिरि निकिरंदे सबा जी साम्हूं मिली वई। सबाजीअ खे ॾिसंदे ई हिकु कराहत आमेज़ जज़्बो उभरी आयुमि ऐं मुंहिंजा वधंदड़ कदम बीही रहिया। नफ़रत निगाहुनि में तरी आई पर इख़लाक़ मुरकण ते मजबूर कयो। सबाजी बि हेडरा ॾंद कढी ही करे खिलण लॻी। संदसि नास सां थपियल ज़ुबान काकिड़े ताईं लही वई, कराहत इख़लाक़ी जज़्बे ते हावी थी वई। सबाजीअ जी दिलि बि संदसि ज़ुबान वांगुरु कारी ऐं कटु लॻल आहे। अव्वल नंबर जी मकार गिलाखोर, सुकनि ऐं आलनि खे बाहि ॾींदड़ ऐं बेहद चालाक चुगलखोर आहे। संदसि उहे कारनामा सॼे शहर में मशहूरु आहिनि। सभिनी खे संदसि चालबाज़नि जी ॼाण आहे, पर सॼे शहर में मुश्किल सां को अहिड़ो घरु हूंदो जिते संदसि मकिरियल चालबाज़नि जो ॼार विछायल न हुजे। मुड़ुस खे ज़ाल सां विढ़ाइणु, ससु खे नुंहुं सां, माउ खे धीउ सां ऐं पीउ खे पुट सां विढ़ाइणु त संदसि ॾाए हथ जा कम आहिनि। मां हमेशह हैरान थींदो हुयुसि त एतिरनि दगाबाज़नि खां पोइ बि माण्हू ऐं ख़ासि करे घरेलू औरतूं खेसि चाहीनि छो थियूं। हर हंधि संदसि आज्ञा ऐं आदुर्भाव थींदो हो। मूंखे मुरकंदो ॾिसी ॿाहूं डिघेरियूं करे मूंखे सीने सां लॻायईं। संदसि मुंहं जी बदबू दम घुटाए छॾियो ऐं पोइ साह मुझाए पाण खे संदसि गिरफ़्त मां आजो कयुमि। खिलंदे चयईं, अबा हिननि ॿाहुनि में तोखे खणी लोॾियो अथमि। हा माई, मूं बेदिलीअ सां वराणियो। अञा बि तूं मुंहिंजे हथनि जो ॿारु आहीं। हिन मुंहिंजो मुंहुं पंहिंजनि सख़्त ऐं खोरनि आङुरनि में कंदे चयो। मूं दर जी चांठ छॾे ॾिनी फरार में बहितरी ॼातमि। मूं पंहिंजो कदम ॿाहिरि मस कढियो त हिन मुंहिंजे पेरनि में पाज़ेब विझी छॾिया। निहायत राज़दारीअ सां चयईं, पुट फरीदा ॾाढो थी यादि करेई। सबाजी मूं हैरत मां मुंहुं वरायो। हा पुट, हिन नास जी दबली खोलींदे चयो, काल्ह अञा तुंहिंजो पुछियो आहीं। सबाजी मुंहिंजो साहु मुंझणु लॻो। वीचारी ॾाढनि ॾुखनि में आहे। हिन ग़मगीन लहजे में वराणियो। सबाजी मूं दर सां टेक ॾींदे चयो, सबाजी मूंखे सभु कुझु ॿुधाए, सभु कुझु। सबाजी पंहिंजनि चुचियुनि अखियुनि में चमक पैदा कंदे जवाबु ॾिनो, तव्हां छोकिरनि खे छा आहे? चइनि संगतनि साथियुनि में वेही दिलि त थधी कंदा आहियो, पर वीचारियूं न्याणियूं छा कनि? मूं मुजरिमनि वांगुरु कंधु झुकाए छॾियो। सच चवंदा आहिनि त वॾनि शहरनि जा छोकिरा मासूम छोकिरियुनि खे उबतियूं सुबतियूं ॻाल्हियूं ॿुधाए सॼी उमिरि लाइ दर बदर करे छॾींदा आहिनि। मूंखे जवाबु ॾिनो, चयईं, वीचारीअ तोखे ख़त त घणा ई दफ़ा लिखिया। मूंखे? मूं हैरत मां ज़रे घटि रड़ कई। हा तोखे। हिन मुंहिंजे अखियुनि में निहारियो। तोखे कीअं ख़बर पई? मूं खेसि ॿाहुनि खां वठी झिंझोड़ियो। ख़बर अथमि पुट, तोखे बचनि वांगुरु निपायो अथमि। हिन जे अखियुनि में लुड़क तरी आया। हाल बि बसि मूंसां ओरींदी आहे। उहो चवंदी रही। मूं सबाजीअ खे मुंहुं वराए बि न ॾिठो ऐं पंहिंजे कमरे में मोटी आयुसि। मूं सूट बदिले सादा कपिड़ा पहिरिया। गुलाब जो गुल सबाजीअ जे ॿाहुनि में महटिजी वियो। मां पलंग ते वेही रहियसि। अजीब अजीब सवाल ज़हन में उभरण लॻा। आख़िर ख़त केॾांहुं विया? मूंखे त फरीदा जो हिकु ख़त बि न पहुतो, त पोइ ख़त गुम कीअं थी विया? ऐं पोइ ओचितो हिकु शक मुंहिंजे दिलि में जाॻियो, ज़रूरु ख़तनि जे गुम थियण में बाबा जो हथु आहे। बाबा मुंहिंजे मासूम मोहबत जे निड़ीअ ते लत ॾिनी आहे, मूंखे तबाह कयो आहे। हा, मुंहिंजे जज़्बनि जो खून कयो आहे, मुंहिंजे तमन्नाउनि जी तोहीन कई आहे। मुंहिंजा कन गरम थी विया, साहु तिखो थी वियुमि ऐं इंतकाम जे चिणगुनि ज़हन जे गोशे गोशे में बाहि लॻाए छॾी। हिकदमि पेड़ खणी बाबा खे ख़त लिखियुमि त तव्हां फरीदा जा ख़त लिकाए इख़लाक़ी ॾोह कयो आहे। तव्हां मूंखे तबाह कयो आहे। हींअर मां तव्हांखे इतलाह थो ॾियां त मां हरगिज़ आला तालीम लाइ ॿाहिरि न वेंदुसि। ख़त पोस्ट जे ॻाढ़े डॿे में विझी मां विसामंदड़ दिलि सां गर्ल्स स्कूल ॾांहुं हलणु लॻुसि।
क़दमनि में ॼण वज़नी पाज़ेब पइजी विया हुआ। दिलि खे सम्झायमि त मोटी वञ, हींअर फरीदा सां मिलण में छा रखियो आहे। तो संदसि मुहबत जी तोहीन कई आहे। ख़तनि खे 6 साल गुज़री चुका आहिनि, हींअर पुराणनि ज़ख़्मनि खे ताज़ो करण सां छा वरंदो। पर यकीन सरगोशी कई त न वञ, अॼु बि फरीदा खे तुंहिंजो इंतज़ारु आहे, उहा अॼु बि तुंहिंजी मुंतज़िर आहे। खेसि उमेदु आहे त तूं हिकु ॾींहुं संदसि क़दमनि में कंधु झुकाए पंहिंजनि ग़लतियुनि जी तलाफ़ी कंदे। स्कूल जे फाटक वटि वेठल पटेवाले खे पंहिंजो नालो ऐं अचण जो मक़सदु लिखी ॾिनो। थोरी देरि में पटेवालो मूंखे हेड मिस्ट्रेस जी ऑफिस में वठी आयो। हेड मिस्ट्रेस वॾी उमिरि जी हुई। वेहण लाइ चवंदे पंहिंजे ऐनक मां मूंखे गौर सां ॾिठाई ऐं पोइ रस्मी तारुफ़ में मूंखे ॿुधायो त मां फरीदा जो सौटु आहियां ऐं ख़ासि खेसि मिलण लाइ कराची मां आयो आहियां। हेड मिस्ट्रेस मूंखे मुलाक़ाती कमरे में विहारे पाण ऑफिस मोटी वई। मां बेचैनीअ सां फरीदा जो इंतज़ारु करणु लॻुसि। उन इंतज़ार में इज़्तिराब हो ऐं मुंहिंजो रूह उन इज़्तिराब में घुटिजणु लॻो। क़दमनि जे आवाज़ ते निगाहूं दर जे गुलाबी परदे ॾांहुं निहारे वरी मायूसीअ मां झुकी थी वियूं। दिलि चई रही हुयमि त हींअर बि फरीदा मूंखे ॾिसी मुरकंदी ऐं संदसि ख़ूबसूरत अखियुनि में ख़ुशियुनि जा लुड़क तरी ईंदा। परदे खे हल्की जुंबश आई ऐं मां उथी बीठुसि। फरीदा हिकदमि अंदरि हली आई ऐं कुझु चवण बिना ओलह वारे दरीअ जो परदो केरे मूंखे वेहण लाइ चयाईं। मूंखे पेरनि ताईं निहारियो। हूअं हींअर मुकमिल घरेलू औरत नज़र अची रही हुई। बदन भरिजी वियो हुयुसि ऐं संदसि गुलाबी चप कुमाइजी विया हुआ। संदसि कपिड़ा सादा हुआ, हिरख जी सुथण ऐं छीट जी मामूली ढिली कमीस, मथे ते मलमल जो सस्तो रओ ढकियल हुयुसि। संदसि कंहिं बि ज़ाविये खां दोशीज़गी ज़ाहिर न थिए थी। संदसि शख़्सियत में वक़ार हो। कहिड़े कम सां आया आहियो? हिन बिल्कुलु रस्मी नमूने में पुछियो। संदसि चपनि ते मुर्क बि न पैदा थी। कमु? मां उन सर्द आदर भाउ लाइ तयारु न हुयुसि। हिसाबनि जो पीरियड आहे, हिन रुखाईअ सां चयो। मूंखेसि यादि ॾियारियो। मां रशीद आहियां फरीदा। मूं नालो ॿुधी सम्झो हो त तव्हां हूंदा। हिन ख़ुश्क लहजे में ॻाल्हायो। पर कमु कहिड़ो अथव? फरीदा मां। हिन मुंहिंजो जुमिलो अध में कपे छॾियो। मां मिसिस फरीदा अज़ीज़ आहियां, पर तूं मुंहिंजे लाइ अॼु बि फरीदा आहीं, साॻी स्कूल वारी फरीदा। मूं वराणियो। हिन हिकदमि चयो, स्कूल जा ॾींहं गुज़री विया मिस्टर रशीद, तव्हां होश जूं ॻाल्हियूं कयो। हिन सख़्तु नागवार लहजो अख़्तियार कयो। मूं सोचियो शायदि फरीदा मूंखां नाराज़ आहे, ख़तनि जा जवाब न ॾियण करे शायदि हूअ बेहदि ख़फ़ा आहे। फरीदा मां मिसिस अज़ीज़ चयो। हिन साॻे लहजे में ॻाल्हायो। हिन स्कूल में मर्दनि खे अचण जी इजाज़त न आहे, महिरबानी करे आहिस्ते ॻाल्हायो। छा तूं साॻी फरीदा न आहीं? मूं दॿियल आवाज़ में चयो। हींअर मां 4 ॿारनि जी माउ थी चुकी आहियां। हिन बेरुखीअ सां जवाबु ॾिनो। मूं कंधु झुकाए छॾियो। कुझु देरि माठ में रही पोइ मूं शिकस्ता लहजे में चयो त मिसिस अज़ीज़, मां माफ़ी वठण आयो आहियां। छाजी? साॻी बेरुखीअ सां हिन वराणियो। ख़तनि जा जवाब न लिखण जी। मूं आहिस्ता चयो। छाजा ख़त? हिन हैरत मां अखियूं फेरायूं। तुंहिंजो हिकु ख़त बि मूं ताईं पहुची न सघियो फरीदा। तुंहिंजा ख़त बाबा मूं ताईं पहुचण न ॾिना, वरन मां तुंहिंजे ख़तनि जा जवाब कलम खे खून में ॿोड़े ॾियां हा। मिस्टर रशीद, फरीदा पुरवकार ऐं रोबदार आवाज़ में चयो, तव्हां कहिड़नि ख़तनि जूं ॻाल्हियूं था कयो? मूं तव्हांखे कॾहिं बि ख़त कीन लिखियो आहे ऐं न ई का राह और रस्म तव्हां सां हुयमि। तव्हां अहमकाना ॻाल्हियूं करे रहिया आहियो। मूं आसमान खे स्कूल ते किरंदो महसूसु कयो। तो कॾहिं बि मूंखे ख़तु न लिखियो? न, कॾहिं बि न। त पोइ मूंखे माफ़ु कर फरीदा। मुंहिंजो साहु मुंझी रहियो हो ऐं निड़ीअ में कंडा थिए चुभियमि। अखियुनि में अंधेरो छाइण लॻो। मूं ओलह वारीअ दरीअ जो परदो हटाए छॾियो। को शख़्स पाछे वांगुरु दरीअ वटां हटी वियो। हिन चयो, असां सिंधी औरतुनि में अञा मग़रिबी माहौल पैदा न थी सघियो आहे। मां ख़ामोश हुयुसि। ज़ुबान ते ॼण फालिज किरियो हो। हींअर तव्हां वञी सघो था, हिन आहिस्ते चयो। मूंखे माफ़ु कर फरीदा। मूं अखियूं हेठि कंदे चयो, मूं ग़लति सम्झो हो, मूंखे माफ़ु कर। तव्हां हमेशह खां बेवकूफ़ियूं करण जा आदी आहियो। फरीदा आख़िरी जुमिलो बि चई।
ओला फरीदा आख़िरी जुमिलो चई ओला वारी दरीअ जो परदो केरे छॾियो। उन तरफ़ रस्तो हो। मां कंधु झुकाए ज़मीर जी मलामत सहंदो स्कूल खां ॿाहिरि निकिरी रहियो हुउसि त दर ते हिकु शख़्स मूंखे गौर सां घूरियो। संदसि नज़र में नफ़रत हुई। मुंहिंजे दिलि में विसविसा जाॻण लॻा। मां ओला वारी दरीअ वटि अची बीही रहियसि। अंदरां हिकु मर्द ऐं फरीदा जे ॻाल्हाइण जो आवाज़ु अची रहियो। मर्द चयो, मूंखे ख़बर न हुई त तूं एतिरे क़दुरु ज़लील बि आहीं, पर मुंहिंजी ॻाल्हि बि त ॿुधो। फरीदा इल्तिजा कई। छा ॿुधां? त तुंहिंजो स्कूली आशिक़ु तोसां मिलणु आयो। मर्द हिकारत मां रड़ कई। मां तव्हांजे ॿारनि जी माउ आहियां। फरीदा रोई पई। मकरेल मर्द साॻी नफ़रत ऐं हिकारत सां ॻाल्हायो। इजो हींअर वीचारी माई सबाजीअ मूंखे तुंहिंजनि खुदनि करतूतनि खां आगाह कयो ऐं चङो थियो जो पंहिंजनि अखियुनि सां बि ॾिसी वरितमि। मुंहिंजनि कननि वधीक ॿुधण खां इनकार करे छॾियो। हर तरफ़ सबाजीअ जी हैबतनाक पाछा नची रहिया हुआ, टपी रहिया हुआ। दिलि घुरियो त मर्द खे हक़ीक़त खां आगाह कयां, पर मां मजबूर हुयुसि ऐं ख़बर हुयमि त जॾहिं मर्द जे अकुल ते ख़ुदि साख्ता गैरत जा पर्दा पइजी वेंदा आहिनि तॾहिं हू फ़क़ति इंतिकाम जी आग में सड़ंदो ऐं पचंदो रहंदो आहे। सम्झाइणु बेकार हो। मां थकल क़दमनि सां मोटणु लॻुसि। मूं सोचियो हींअर छा थींदो। सुभाणे बाबा खे मुंहिंजो बेअदब ख़तु मिलंदो ऐं फरीदा जे अज़दवाजी ऐं पुरसुकून ज़िंदगीअ में आयल तूफ़ान खे केरु रोकींदो ऐं दिलनि जे विथियुनि ऐं विछोड़नि खे केरु भरींदो।